योम आशुर के हवाले से पूरी दुनिया जी जातीय में भी या हुसैन जूं सदाऊं जेके से बुलंद थी वयूं आहिनि। मरकज़ी उमाम बरगाह असगरिया तां एक वॾो मातमी जुलूस जो बरामद थियो है, जो पंहिंजे रवायती रस्ते तां थींदे सैयद बचल शाह जो उमाम बरगाह उते पहुचंदो। असांजो रूट अलहमदुलिल्लाह हीअ उमाम बरगाह अल असगरिया है, जेका हाणे पंहिंजे रूट मुताबिक़ निकिरी चुको है। असांजो इहो प्रोग्राम हुसैन के नाम से है। असां हुसैन जा मातामी आहियूं। जी भिटाई साईं चयो आहे त पई जा पिरबात सा माक न भायो माण्हुआ पई रोए रात पसियो दुख दुखोयन जा। असां इहो पंहिंजो हुसैनी काफ़िलो सैयद बचल शाह जी बारगाह ते वठी वेंदासीं। निकरी चुको आहे बारगाह तां। सैयद बचल शाह पिण ते पेची रहंदो। ऐं असां इहो त गुज़ारिश करियूं सभिनि खे त अॼु गमे हुसैन आहे, जेके भी आज़ादार आहिनि पंहिंजे इंतज़ामियत में रहनि ऐं सिक्योरिटी सख़्तु आहे। साईं असांजो ही अल असगरिया उमाम बरगाह अने काफ़िलो हाणे निकिरी चुको है, जंहिंजी माशाअल्लाह सिक्योरिटी एॾा होना ऐं गमे हुसैन में गॾु आहियूं। ऐं साईं बचल शाह साईं बचल शाह जी उमाम बरगाह तां वरी उतां रवाना थी वरी हिते ई ईंदासीं। साईं गमे हुसैन असां मौला हुसैन जो गम पिया मल्हायूं। असां पंहिंजे रूटनि तां वञी रहिया आहियूं साईं बचल शाह जे बारगाह ते। उतां खां वठी नगर न्यास करे उन खां पोयां पंहिंजे रूटनि ते निकिरंदासीं। योम आशुर के मौके ते ही जेको अल असगरिया उमाम बरगाह तां बरामद थियल मातमी जुलूस पंहिंजे रवायती रस्ते तां थींदे सैयद बचल शाह जे उमाम बरगाह ते पहुचंदो, जिते नुआख़वानी कई वेंदी ऐं आज़ादारनि पारां आज़ादारी कई वेंदी। उतां खां पोइ ही जेको वॾो काफ़िलो जाती शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे वरी वापसि इख़्तिदाम पज़ीर थींदो। उमर ख़ास के लिए सुन टीवी न्यूज़ जाती।